बे पासे ब्रेकिंग न्यूज़ अवांखे शेयर कंदासीं। लाड़काणे जे सेंट्रल जेल में राधण वासी कैदी फौत थी वियो आहे। जेल इंतज़ामिया जो चवणु आहे त क़तल केस में सज़ा काटींदड़ पीरसन कैदी मोहम्मद मूसा जतोई जे कुझु ॾींहं खां तबियत ख़राब हुई। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त लाड़काणे जी सेंट्रल जेल में राधण वासी कैदी फौत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। लाड़काणे में आवाज़ टीवी जे रिपोर्टर रशीद समूसां। जी रशीद, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, रांधण शहर जो रहवासी आहे कैदी सेंट्रल जेल लाड़काणो में फौत थी वियो आहे ऐं ॿुधायो इहो पियो वञे जेल इंतज़ामिया पारां त क़तल केस में ही सज़ा काटींदड़ 80 वरियनि जो पीरसन आहे कैदी मोहम्मद मूसा जतोई, जंहिंजे कुझु ॾींहं अॻु तबियत ख़राब थी पई हुई ऐं जेल इंतज़ामिया जो वधीक इहो चवणु आहे त गुज़िरियल राति तबियत वधीक ख़राब हुजण करे कैदीअ खे लाड़काणे जे चांडका अस्पताल जेल वार्ड खां ऐं चांडका अस्पताल जे इमरजेंसी वार्ड मुंतक़िल कयो वियो, जिते हू फौत थी वियो आहे। ऐं जेल इंतज़ामिया जो वधीक इहो चवणु आहे त फौत थी वियल कैदी मोहम्मद मूसा जो जेको लाश आहे उहो ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे ऐं ही कुझु टाइम खां रांधण शहर जो रहवासी आहे ऐं कुझु टाइम खां हिते लाड़काणे जी सेंट्रल जेल में हिते पंहिंजो कैदी हो जेको तबियत ख़राब हुजण सबबि जेल इंतज़ामिया जे चवण मुताबिक़ त हू फौत थी वियो आहे। जी, वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।